नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभوديرو में खबर ॾींदा आहियूं त सोभوديرو वेझो शहर नवाड़ो शरीफ जे मशहूर दरगाह सैयद गुल शाह बुखारी जी सालियाने मेले जे पहिरें ॾींहं ते दरगाह जे गादी नशीन सैयद लीमन शाह दरगाह जी मज़ार ते चादर चाढ़े मेले जो इफ्तिताह कयो। मलाकड़े में सिंध जी चोटी जा मल पहलवान हिस्सो वरितो। पहिरें जोड़ में मुर्तज़ा पंजाबी ऐं मोहम्मद खान फुल मैदान मारे वाह वाह कराए छॾियो, जॾहिं त फिदा मला, हाजी हसबाणी, अब्दुल जब्बार चनो, मुस्तफ़ा नारो, इरशाद ऐं ॿियनि मल पहलवान शानदार कामयाबी हासिल करण ते शहर जे मौजूद अॻवान ज़िले काउंसिल खैरपुर जो मेंबर वज़ीर अली अतार, गादी नशीन सैयद अमीर अली शाह, गुलज़ार अली, माशूक अली भुट्टो ऐं ॿियनि मलाकड़े जे ॿाहिनि में वेठलनि शाइकीन रोक इनाम ऐं ख़ूब दाद ॾिनी। मेले जी दरगाह में राति जो मशहूर सूफ़ी फनकारनि राग रंग जी महफ़िल में सुर विखेरींदे मेले में ॿारनि जी तफ़रीह लाइ चूंडियल झूला ऐं ॿिया स्टॉल पिण लगाया विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।